हेडलाइंस हमारी टीम आगाह की वहाँ के कोयटा में हज़ारा टाउन में स्कूल अंदर बिन शागिर्द धुरिन में झेड़ो थियो आहे। एक जणो मारिजी वियो आहे जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी आहिनि। वहाँ के अपडेट कंदालू। अहम ख़बर है झेड़ो दौरान फायरिंग में 16 वरनि जो शागिर्द मारिजी वियो आहे। इन हवाले से राब्तो कयो कोयटा में आज़ाद पलूर सां। जी आज़ाद, ॿुधाइजो छा मामलो आहे? बिल्कुल ही कोयटा के इलाके हज़ारा टाउन में स्कूल के अंदर शागिर्दनि के विच में झेड़ो थी पियो आहे। झेड़े के नतीजे में एक ॼणो मारिजी वियो आहे, 2 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। इतला मिलंदे पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे मारिजी वियल ऐं ज़ख़्मियुनि खे जेको आहे BMC अस्पताल मुंतक़िल करायो, जिते मारिजी वियल जी सुञाणप थी आहे 16 साल अब्बास हज़ारा तौर थी आहे। झेड़ो जेको आहे मामूली ॻाल्हि तां ॿुधायो पियो वञे। पुलिस राब्तो करण ते ॿुधायो आहे त झेड़ो हिकु पेन ते थियो आहे ऐं उन सां जेको आहे हिकु शागिर्द मौके ते फौत थियो आहे। जेको ॿिया शागिर्द आहिनि उहो ज़ख़्मी थी विया आहिनि। ज़ख़्मी जी जेको हालत आहे उहा घटि जो की ॿुधाए थी वञे। जी ठीक है आज़ाद, वरी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।